नाज़रीन नवां खे अपडेट कंदालू। सखर माफ़ी ज़िला शहरी जी रिपोर्ट मुताबिक़ सखर में समाजी बुराइयुनि जे ख़ात्मे सखर पुलिस जो वॾो क्रैकडाउन। 28 मुलज़िम गिरफ़्तार। मंशात चर्स गुटखो माओ जुआ जो सामान ऐं नक़दी बरामद। SSP सखर इज़हार ख़ान मुग़ल जी हिदायत ते सखर पुलिस जो मंशात फ़रोशी जुआ ऐं ॿियनि समाजी बुराइयुनि में मुलविस अनासरनि जे ख़िलाफ़ भरपूर क्रैकडाउन जारी आहे। थाणो आबाद, बागरजी, न्यू पिंड, एयरपोर्ट संगरार ऐं ए सेक्शन पुलिस जी मुख़्तलिफ़ कार्रवाइयुनि जे दौरान 28 मुलज़िमनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जिन मां जुआ, आकड़ा पर्ची में मुलविस माण्हू ऐं मंशात फ़रोश शामिल आहिनि। कार्रवाई जे दौरान गिरफ़्तार मुलज़िमनि जे कब्ज़े मां 2150 ग्राम चर्स, गुटखो माओ, आकड़ा पर्ची जा बक्स, ताश जा पत्ता ऐं 21,000 खां वधीक रक़म बरामद की वई आहे, जॾहिं त मुलज़िमनि जे ख़िलाफ़ जुआ मंशात एक्ट जे तहत केस दाख़िल कया विया आहिनि। गिरफ़्तार मुलज़िमनि में फरहान अबड़ो, रुहेब सोलंकी, फरीद अली उमराणी, मौला बख्श उमराणी, मुराद सोलंकी, मुनवर उमराणी ऐं ॿिया शामिल आहिनि। SSP सखर अज़हर ख़ान तरफ़ां कामयाब कार्रवाइयुनि ते पुलिस जे ऑफिसरनि ऐं जवाननि खे शाबाश ॾींदे चयो त मंशात फ़रोशी, जुआ, आकड़ा पर्ची ऐं ॿियनि समाजी बुराइयुनि जे ख़ात्मे ख़िलाफ़ कार्रवाइयूं वधीक तेज़ कयूं वञनि।